मानदरदी अबरे में गरोड़ी बादशाह जो अछड़े थर जो जमाए पोए देन खादर तबलीग कईस पोए रानीपुर खैरपुर गंबटम वियो आहे पोए फिरंदे फिरंदे ऑल इंडिया वियो आहे ऑल इंडिया में फिरंदे 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 आयो है मुल्ला राजड़न खंबरे में आँखों ते अच्छा आँखों त राजड़न मुल्ला न पर आँखों त राजड़न जो पाड़ो अलग है मुल्ला अलग है अच्छा ऐं आँखों दन जो अलग आहे पोइ हुननि सुञातो कोन त कोई गिरोड़ी बादशाह आहे पोइ हुन सां तकाज़ा करे विधी गिरोड़ी बादशाह कारो घेटो डोरे रवानो थी वियो अच्छा हकले आयो है मींहं तजल वले जी मस्जिद है उनजे दरिये में घेटो बधे अंदर मस्जिद सुम्ही रहियो ॿारड़नि जे लेखे अलाए कहिड़ी शइ डोरे आयो है ॿारड़ा भॻा वञ मींहं तजल साहब मंज़ल जे साहब खे चयो चई हिकिड़ो माण्हू आयो अथई अच्छा कारियो कुतो हिकिड़ी मसीह ते दरी ॿधई ऐं पाण अंदर क़ुर पाक मथे ता ॾिसो ॿारनि जे लेखे घेटे खे कुतो ठाहे वेठा मासूमा सम्झ कोन आई तॾहिं ॿोझाई वधीक हुई अॼु त होशियारी आहे आओ दरवेश जो आयो मींहं तजलो हली ने अरे बड़ा गिरोड़ी बादशाह ॿार ने चई चप खुदा वारो है छॾे ॾियो गिरोड़ी बादशाह उथी वेठो मींहं तजल वली हथ ॿधी अर्ज़ु कयो त साईं मूंखे माफ़ी ॾे इजाज़त ॾियां ते लंगर ठाराया अच्छा अल्लाह वारे सॾु कयो नंढड़नि खे तव्हां ग़मगीन तौर ते अचो आया तॾहिं हीअं पंहिंजी छाती फाड़ी ही छा आहे चयईं क़ुर आहे पोइ क़ुर शरीफ़ ते क़ुर शरीफ़ कीअं थियो जा नथी एतिरी त मंज़िल अल्लाह साईं हुनखे नवाज़ी ही सुभान अल्लाह पोइ लंगर ठहियो खाधो गिरोड़ी बादशाह रवानो थी वियो फिरियो फिरंदे 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 अची हिते लथो जिते गिरोड़ी शरीफ़ हींअर आहे हिते आहे सुभान अल्लाह ते पंहिंजा बच्चा अची रखियईं हिते अची लथो पर फरमायईं घर वारीअ खे त नियाणियूं लाइक़ूं थियनि अच्छा राति जो थियनि फजर न थिए मूंखे ॿुधाइजंदा हुननि खे निकाह ॾियां अच्छा पर ज़रूरी पर पलक पइजी हलियो नियाणियूं संभई वयूं हलियूं मां भाॼी ॿुधायो त अलाह वारा नियाणियूं पंहिंजो हाणे तयार थी वयूं माना सुभान अल्लाह लाइक़ूं थी वयूं दरवेश गमगीन थी वियो त तूं मूंखे ॿुधायो कोन हाणे हाणे त कुदरती अल्लाह जो तो हुकुम इशारो आहे त गिरोड़ी बादशाह छो गमगीन थियो हुई सुबुह जो 2 दरवेश पिया हूंदा मस्जिद में उन्हनि खे तुंहिंजूं नियाणियूं ॾेई अच सुभान अल्लाह वारो असर जो अचे मस्जिद में त 2 उघाड़ा सुता आहिनि माउ पेटे अल्लाह कढियईं ॿार हुननि खे तड़बड़ कराए ॿार कटराए सुहिणा करे कपिड़ा पहिरायईं चयो सही छा थो करी जे हिननि खे नियाणियूं ॾियां थो अड़े साईं हे त मस्तु आहिनि चरिया आहिनि अलाह वारा आहिनि अलाए छा आहे हिननि कपिड़ा ई कोन अथई गिरोड़ी बादशाह फरमाया अव्हांखे इहा ख़बर न आहे ॿई सैयद आहिनि सुभान शादी कराए छॾियईं पोइ त सैयद त ज़ाहिर आहे त सैयद त हुआ पर ख़ुदा जे हुकुम सां अची हलिया पोइ गिरोड़ी बादशाह वटि रहिया हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा थियो त हाशिम नंगर ठटाई हाशिम नाले ॿियो पर ॿिया बुज़ुर्ग घणा वली मोहम्मद नाले बि गॾु अच्छा पर ॻच फ़क़ीर थी विया 25 30 फ़क़ीर थिया संभेरिया त हलंदासीं मदीने पाक आगबोट तॾहिं वेंदो दरिया जो दरिया में आया आगबोट में अची चढ़ण जी कोशिशि कयूं त कुदरती आगबोट बंदि थी आगबोट बंदि थी वियो अल्लाह जी कुदरत थी वई छा थियो कीअं नथो हले सभु अल्लाह वारा हिकिड़ो हिकिड़ो थी किथा मन हले पर गिरोड़ी बादशाह चढ़ियो आख़िर में गिरोड़ी बादशाह लथो लही गिरोड़ी बादशाह फरमाए त हाशिम नंगर ठटाई असांखे मदीने हलण जो हुकुम आहे कान पर असांजा सलातूं सलाम हज़ूर पाक खे ॾेई छॾिजांसीं कोन्ह अमी चढ़ो हाणे ॿेड़ी हलंदो सभु चढ़िया ॿेड़ीअ ठकाइनि त मैल खनि अॻिते हली वई आगबोट वञी मदीने शहर पहुतो लथा उते हाशिम 2 नाले विढ़ी पिया आहिनि पाण में हू चए मूंखे सलाम मिलिया हू चए मूंखे सलाम मिलिया मुज़ार चयो बाबा विढ़ण जी जाइ न आहे आख़िरी छुटकार जी जॻह आहे तव्हां पाण में न लड़ो ऐं अच्छा हिकिड़ो पहिरीं वञे पोइ ॿियो वञे जंहिंजो मालिक क़बूल फरमाए अच्छा हाशिम नाले उथी वियो अथसि अॼु सलातूं सलाम पेश कयूं आवाज़ कोन आयो हाशिम नाले मोटी आयो हाशिम नंगर ठटाई थियो आहे
हज़ूर सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते हथ ॿधी अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे अब्दुरही में गिरोड़ी जा सलातूं सलाम रोज़े मुबारक मां आवाज़ आयो त वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू हम्म, आयो कोन अब्दुरही में किरोड़ी जी अचे आ त असांखे रूम भरूं रोज़े मुबारक मां उथणो पए क़यामत थी वञे हम्म, ईअं चवण साण हज़ूर जे रोज़े मुबारक जे दरवाज़े मां 3 परचियूं तरी निकिरी आयूं त गिरोड़ी बादशाह हिकु त पिथोरे खे मोचड़ो हण ॿीअ में लिखियो पियो त पुराणी मिरपुर खे वे जोगड़ो ठुड़ आहे सुभान अल्लाह। द्वारा भरजी ते कोन लिखियो पियो त पिथोरे खे जुतण अच्छा, ॿीअ में लिखियो पियो पुराणे मिरपुर खे वे जोगड़ो ठुड़ आहे हुन में 4 जादूगर नाग थियो चलो विया पचाइनि इन जी पढ़ पट 3 में लिखियो पियो त मादियो सामी किरोड़े मुस्लमान खारियो उनखे खरपट खारायो ऐं पंहिंजो कमु पियो हलाए इन जी जड़ वञा हम्म, अदा अची परचियूं मिलियूं अब्दुरही में किरोड़ी खे त ज़मीन खे मथे दरवेश नची ॾेखारियो सुभान अल्लाह। हुकुम फरमाए त मारू थे बाजी सही उस्ताद हाज़िर हुकुम कर खड़ो थी वेही रहियो हा इलियास फ़कीर त थे किथे चई हाज़िर साईं खड़ो थी त खड़ो थी वियो पालका ॿिया उथारी हलो हलो या, पर हलो हकले आया पिथोरे ते ईंदे गिरोड़ी बादशाह पेर मुबारक मां मोचड़ो कढियो अंदर आवाज़ आए त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह। साईं आऊं मुसलमान आहियां मूंखे ज़ोरी हिंदू पूॼनि था मूंखे इजाज़त ॾे जेकॾहिं दरवाज़े गेट ते जाचे त दुरूद पाक लिखियो पियो बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखिजी आई उहा अॼु बि महजूद पई वञी ॾिसो त लिखी पई अथसि छॾे ॾिन अगले आयो ठुड़ मथे गिरोड़ी बादशाह फरमाए त हे ठुड़ तव्हां हीअं कयोसि अच्छा, जे तव्हां खां माराइनि त मारो न त पंहिंजी करामत ते उॾण जी कजा अच्छा, आऊं ॼाणा मुंहिंजो मसइलो ॼाणे आऊं ॼाणा मुझे मसूद। मुंहिंजो मसइलो ॼाणे उहे शयूं कहिड़ियूं कहिड़ियूं नांग 3 थियण वारो? नांग 4 जादूगर थियो नांग ठहियो ऐं चिलो विया पचाइनि माना आमिल विया थियनि इल्म जा अच्छा, ख़ुदा वार ठुड़ खोलियो जंहिंमें 3 त मारे विधा मारिया कहिड़ा कहिड़ा? 3 नांग मारिजी विया हिकिड़ो भॼी हम्म, अर्ज़ कयूं साईं दरवेश 3 त मारे विधा हिकिड़ो भॼी वियो गिरोड़ी बादशाह फरमाए त कारो इल्मु सिंध में रहिजी वियो इहो जे मारे छॾूं त सिंध में कारे इल्म जी लीको कोन हले हा टे शयूं मारियूं उहे कहिड़ियूं कहिड़ियूं? 3 नांगा हम्म, सामी नांग ठहियो छा हम्म, माना नांग जो रूप ठाहियो उन डडरनि में हिकिड़ो सामी हो ॿियो कारो इल्मु टियों? अड़े वरी उहा ॻाल्हि वेठो करे वाह माण्हू सामी आहे अच्छा, पर नांग थियो चिला पे पचायूं हाणे सम्झे अच्छा, उन जी जड़ विञाए छॾी हिकिड़ो भॼी हलियो मोटिया पोइते आया तॾहिं हुकुम कयईं त साईं हू हुत शहीद थींदो हू हुत शहीद थींदो हू हुत शहीद थींदो हू हुत शहीद थींदो मारो थे ॿे रीह कई साईं आऊं ची तूं ग़मगीन न थी तुंहिंजो मुंहिंजो रत गॾिबो मां आई मां चयो पुट तूं वञी थो पर मूंखां तंज मचकाई थी ॼमा हाऊ हम्म, कॾहिं चे तूं नंढड़ी हुई घर खां ॿाहिरि वई हुई पोइ उते तूफान बरसात हवा तेज आई हुई पोइ तूं घर खां भुली या भाऊ चे पोइ अच्छे वेस में घोड़े वारो जवान खणी तो हिते घर छॾियो हुजे खणी आयो हुजे मां बाबा खणी मूंखे घर छॾियो चया मां उहा आऊंसि अॻुनि मां में हिते घुमियो, ग़मगीन थी त वञ बणिया पुटवाणी आऊं लाइक़ कोन आहियां उनजे अॻ जूं ख़बरूं अॻुनि में घुमियो। हल भणिया जा पुटवाणी मां हेकर हैरान थी वई हम्म, वीचारी वॾो मसइलो आहे वरी बि मां जो रूह चिया पाड़े सामी ॾुखियो तूं न हम्म, संधीअ छातीअ ते हथ रखी अमा हीअ मड़ी भॻ में त मूंखे सोभात माना पंहिंजो पाण हिते घायई हम्म, हूअ मड़ी भॻ में त मूंखे सोभे पर मूंखे रोक ईअं चई वरी चवंदा अलाह करे अबू बकर खरे पिंड जो भाउ ॿियो अबू बकर हो आओ, अब्दुरहीम ग़रोड़ी बादशाह जो उनजे नाले चए पियो त अलाह करे अबू बकर खरे अब्दुरहीम मरे अम्मा अलाह खे यादि वरी पोइ ई कर इलियास फ़कीर खे चई इलियास फ़कीर ॻाल्हि ॿुध थेॿे में वारसो आहे कोन तो वञ थेॿे खे सुठो कर मूंसां मारू घणई आहे
हाणे इलियास फ़कीर उस्ताद जो चयो कीअं ॿोटी बर्बाद थो थी। इलियास फ़कीर वियो थे ॿींदे, पुठियां वारस कोन्हे। मारू थे बो संबेरियईं, रवाना थिया। मीर बेजर बादशाह ॾे माण्हू मोकिलियो अब्दुर्रहीम गिरोड़ीअ त सही दीनी जंगा मदद कर। उहो उठ घोड़े वारो माण्हू जॾहिं वरे, हम्म, जॾहिं वरी वरे। अबा खुदा जी कुदरत थी मारू थे बो त रवानो थी वियो पर इलियास फ़कीर थे बो पोयां पियो पिटे त अब्दुर्रहीम अध थिए मारू तई मथा इन्ही जा इलियास फ़कीर जा जो लाॻा पिया लथा। पोइ जेको छिकियो त साख फ़कीर राजड़ लिखियल आहे, अलाही कहिड़े सन जो साख फ़कीर हो, उहो अञा बणिया त हुनजो अचे। हम्म, हिते नंगर वापरायोसि, उहो बि अलाह वारो वॾी करामत हुई जंहिं माना आज़मत ख़ादर गिरोड़ी घोड़े ता कोन लथो सॾु कयईं त फ़कीर वली मोहम्मद राजड़ आई जी हाज़ुर बानो। अरे अब्दुर्रहीम गिरोड़ी चईं नंगर खारा। अब्दुर्रहीम हुन हथ ॿधी चई गिरोड़ी बादशाह हेठि लहो त नंगर तव्हांखे खारायां। चई न खणी आ हम्म, तला। अलाह वारे यकदम अलाह जो पहितल वली लाइ पंहिंजी करामत ते नंगर खणी जी हाज़िर कयो। लही आयो सततामी गिरोड़ी बादशाह फरमाए त फ़कीर जाए न छॾिजी रोज़ी क़यामत सूदी में रख। उहे गिरोड़ी जो किलो लॻल आहे हिते। वही उते वेठा लंगर खाई फरमाए त साईं मूंखे माॾीअ सामीअ ते वञिणो आहे। सूंहुं मिलंदो जंहिं दीनपुर में वेठो आहे। हम्म, कामिल कौरी घणी हलंदो। जेको गिरोड़ी बादशाह कले आयो कामिल कौरी चरियां के सॾु कईं त कामिल कौरी जी वाना हाज़िर बानो जी साईं जी जी डोड़ी निकिरी आयो। किताब लिखे तो पेसन गोई लिखे थी त कुर्ती पातल है, कुर्ती त अलाही कहिड़ी हूंदी। आयो ईंदे सर ते पुठीअ ते गिरोड़ी बादशाह हथ मुबारक आयो चई हल कामिल कौरी चरियां भिष जा सूंहा। अॼु जेको हुन में ॿ टे आबदाल दही हूंदा। सुभान अल्लाह। हल असांखे सामी मारणो आहे तयार थी चई हाज़ुर साईं बानो अर्ज़ आहे कहिड़ो ये साईं बच्चे ने के मच्छर था चईं मूंखे एतिरी माफ़ी मिले पिया खोड़ा बचिया मथे टंगा दोई दुखाई हम्म, बाक़ी हलणा ना दुखाए। गिरोड़ी बादशाह फरमाए त हिन घोट जो नालो छा आहे? जे साईं नालो दीन ढेढाड़ी। पाण फरमायो गिरोड़ी बादशाह फरमाए त ढेढाड़ी नालो निकितो वियो ही दीन जी पुर आहे। असां दुआ था घुरूं अलाह कंदो हिते मच्छर लॻंदो ई कोन। सुभान अल्लाह। हल हल त हल पाउ हिते पैर ई कोन ॾिने अलाह वाहे छिकी रे लिखे थी पेसन कोई त ॾेढो तड़ो कचो खॿे पासे ॾेई ठारियो। अच्छा उतां जेको शाम जो रवानो थियो आहे उते कंडी ॾिठी जंहिंजो अञा ठड़ पियो थिए। कंडीअ ॾे निहारे जी कंडी कीअं ॾिठो अथई कीअं ॾिसंदी सखर सेवण विच में हिकु पीर पैदा थींदो हूंदो माणिक मौज दरिया ॿियो पीर पैदा थींदो हूंदो करामत ॿ भेरा कसरा टियों पीर पैदा थींदो हूंदो करामत ॿ भेरा कसरा चोथों पीर पैदा थींदो पग पैगंबरी मिलंदी हूंदो मोहम्मद जे कदरा हूंदी निशानी न रखी राई अख पारा असांजा सलाम अॼु ते जवान खे पहिरीं हथ धरे गॾियासीं अॾिया ॿिया हाय हाय हथ हणंदा। सुभान पीर साईं मसन धणे जा पार ॾेई गिरोड़ी बादशाह रवानो थी। उहा पोइ कंडी सभु गादियूं मटियूं कोन में पर गिरोड़ी आयो गिरोड़ी चई वियो सलाम ॾेई वियो पीर साईं मसन धणी आयो तरी कंडी नमी हुई। पोइ अच्छा गिरोड़ी बादशाह वीचारे पीर साईं मसन धणी फरमाए त कंडी बी हतरे में गिरोड़ी असांखे सलाम पुॻा उते कुॿी थी बीठी सुभान चांबड़ी हेतिरी पेरनि मुबारक कंदे आई। अॻिते वियो अॻियां सामी जो शहर समूह ॾिठई उते गिरोड़ी बादशाह फरमाए थो त अज़ल ओरे आ मुसायो सारियो पई शरीर में लहे मुईअ मथां मिटी संदो मांदरो वरी चए थो हियां हिंदू धीअ जे हियूं हीरा हड मलाह हथां हैदर जे तूं पिरत पियालो पियो पर माठ करे पियो मच में न अब्दुर्रहीम गिरोड़ी किथां तो कहे परचे मिली मुड़ण जो हाणे लेखो आहे ई कोन अॻिते वध न। अल्लाह। पोइ जेको हेठि लथो अॻिते लिखे थी पेसन गोई त खोथीअ जो ख़बर आई खोथीअ जी भिट अलाही किथे आयो आहे अञा मूंखे ख़बर नथी पए मूं बि जाम ॻोल्ही आहे। अच्छा उन भिट ते आयो अथई यानी भिट ते आयो उतां खां हेठि लथो त अॻियां हिंगोरो हिकिड़ो भॻो अरे पुछे केरई हिंगोरो केॾां वञी थो जे साईं हिन स्वामी अॼु मूंखे लोटनि सां करे कुटियो अथव मथे में गुॿ हणी खे अहिड़ो को वठी अचांसि हिन स्वामीअ जे जड़ विञराया माराया। गिरोड़ी बादशाह फरमायो असीं त हलो सुभान जी पोइ हलो कोठे जॾहिं गिरोड़ीअ खे वेझो आयो अल्लाह तो गिरोड़ी जो वफ़द जॾहिं वेझो आयो स्वामीअ खे
तॾहिं गिरोड़ी बादशाह फरमायो त तूं वञ ॾिस घणा तीर आहिनि, घणियूं तलवारूं आहिनि, घणा भाला आहिनि, घणा माड़ू आहिनि, अमरीशन घणो आहे, मूंखे ख़बर आहे हाणे तूं वाहजी ॾिस। चुगुल थी भॼी वियो उते हुन सामीअ खे वञी चई तुंहिंजी जंज आई वेठी हिकिड़ो अहिड़ो आयो अथई तोखे मारे थो। हाँ सामी बि माना पंहिंजो पिड़ु करे बीठो अची अहिड़ा कई पिया घुमनि, हाँ खुरड़ी हणे खुरड़ी हणियो वेठो आहे न। गिरोड़ी बादशाह अची लथो त गजू हिकिड़ो जंहिंमहिल गिरो सामी पाणी कढंदो गिरोड़ी बादशाह उन मथे नमाज़ न थी अलाह अकबर चए नमाज़ पियो पढ़े त गज अॻे पेरनि में ख़ारिश थी वई, वात खारो थी वियो, अखियूं सायूं थी वयूं। भई कहिड़ी अमानत आई अथम खॾे में कोन थो गिरे, न तख्तो आहे न का ॻाल्हि आहे, हेठि हेॾो खॾो आहे, ही नमाज़ पियो पढ़े जो ज़मीन ते पियो पढ़े। कंजर टुटो सामी खे ॿुधायोसीं हिकिड़ो माण्हू आयो तुंहिंजी खूह ते नमाज़ पढ़े, चेड़ा कई था कर गजू गजो गजो वञी चुगले ॾिनो। पर उहो हिकिड़ो कण चाढ़ींदो हुन में दुनिया खरपट खींदी हुई, उहो सामी हिकिड़ो कण विधो त उहो हिकिड़ो ई कण देगड़े में डोड़े पियो पर वधियो त न। हाँ पोइ लांगोटा धोतई, धोतिया धोतई, तड़क कयई, अंतर मंतर पढ़ियई पर कण उहो ई पियो डोड़े, देखड़े वधीक कुझु कोन थियो। पोइ हली आयो चईं यार तूं अमाल छो साहब आई, तूं मूंसां न लड़, तूं तुंहिंजे में मुंहिंजे में गिरोड़ी बादशाह फरमायो न वेंदुसि कोन, मूंखे जा अहिड़े जी पर्ची अथई, जा पाण माराईंदुसि जा तोखे मारे पोइ वेंदुसि, ईअं न वेंदुसि। भलो आहे तूं कहिड़ी शइ आहे, हर तुंहिंजी जमात कर। हुन पंहिंजी जमात गोदड़े मां कढी गिरोड़ी बादशाह लठ घुमाई त अरबे खरबे दुनिया किस्तो छॾियो, गिरोड़ी बादशाह संधीअ जमायत में, हुन छॾियो लोटो संधीअ जमायत में। गिरोड़ी बादशाह रे किस्ते लोटे के ठोकरूं हणी ठल्लो फेराए जे सामी अॻियां विहारियो ऐं गिरोड़ी बादशाह किस्तो जमायत मां भरिजी अची लथो। जमायत है वजी है हाँ जमायत मां लंगर वठी आयो हाँ किस्तो, नंगर वठी इते सामीअ खे लिङे लधी त करामत मुखा हाणे इहा ॻाल्हि मथे चढ़े पई। आख़िरकार लोटो ऐं किस्तो खूह में ऊंधा उछलियो त गिरोड़ी बादशाह वारो किस्तो ऊंधो भरिजियो पियो अचे, लोटो पियो अचे, उन किस्ते ठोकरूं हणी लोटे में गोबा पाए चे सामी अॻियां विहारी हल बणिया पिया। हिते सामीअ ॾिठो त ॻाल्हि मुंहिंजे चर्चे खां हाणे चढ़ी आहे। हाँ हिते मीरनि जो माण्हू पुॼी, साईं बेजर बादशाह चए थो तव्हां पाण में ॼाणो असांजो वञे कोन, ओलिया ॼाणो। हिते गिरोड़ी बादशाह फरमायो त असां पारी कान बिजर पारी वेई मीर संधी सरदारी, असां पारी कोन बिजर पारी वेई मीर संधी सरदारी त मीर ॿिया अची पिटियई न, मीर ॿिया अची पेरे पिया साईं असां मिसकिननि खे गॾे न लू। गिरोड़ी बादशाह फरमाए त टालपुरी मीर पंहिंजो पेट भरियो था, बाक़ी ॿिया विया हूंदे ई कोन, कुदरत ख़ुदा जी थी। गिरोड़ी बादशाह फरमाए त बालिका ॻाल्हि ॿुधो कि कारो पाड़ो पिण में ॾिसो त पंहिंजी करामतुनि ते वसण जी वाई कजा, वञण जी वाई कजा, जे बुरो पाड़ो पिण तो भॼजा न। सामी आयो अची पिड़ कयई, खाई बोलाटी थियो, कारो पाड़ो दरवेश ख़ुदा जो ॾेई चकर थियो, बुरो पाड़ो आहे न मथां। गिरोड़ी बादशाह सामीअ खे घुमायो 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 घुमाए 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 खणियो आयो जीअं हू खो पियो पाणी कढण वारो ऊंधे घाटे उन में डड हिंदू जिंदा बाटी गेवरो गंगा मोचो गिरोड़ी नाखे गंगा रसी हॾा पिया ॿाहिरि कढो किना थी आनंद हू त हलियो हलियो वियो त साईं जंग छिड़ी वई, चानियूं हिकिड़ो उहो बि झलियो पियो अचे लॻाम, हिंगोरो बि गॾु साॻी कंजर गजो पियो साॻी गॾु ऐं मुलाक़ात में करे पिया अचनि। मुलाक़ात धाणीअ खे त ख़बर गिरोड़ीअ खे त पइजी वई थी त मुंहिंजा दुश्मन आहिनि, पर वेझा आया ईंदे गिरोड़ी बादशाह खे बुड़छो हयूं, मारू थे बो अबा अबा करे जे मथे किरो त शहीद थी वियो, रत त पाण गरजी। गिरोड़ी बादशाह फरमायो त मूंखे छॾे ॾियो, 3 ॾींहं वेठो गोश्त अछो थी वियो, चानी धक हणी झले छॾियो, वरी फरमायो गिरोड़ी बादशाह त वरी कर वार 100 पीढ़ियूं सुखियो हूंदो, मुंहिंजी शहादत छो थो विञाई हाणे। पोइ चानीअ वारो कयो, धक हणी ॾिनो, शहीद थी वियो। पोइ शहीद थियल कहिड़ियूं ख़बरूं थो करे,
चे तो हाल न कजे हिंगोरे सां जे जोगी जागायो गज्जू गोलो गांडो जे मंगरियो मारायो लखना न लखाने के जे धकेल धक वजायो सताबो थियो अताबो जे सूरी सुञातो ई कोन। वरी जी जंबूरी राज पैदा थींदो हूंदो ज़ाहिर ज़हूरा मर्द मथे कपिड़ो न हूंदो अधो रह औरतुनि जा हूंदा उघाड़ा हलंदा टोला तनी जा बाज़ारी में सौदा सटंदियूं घर घर में मसीतियूं ठहंदियूं ॾाढ़ियूं डिघियूं छॾींदा बांगूं वॾियूं ॾींदा ईमान खोटो थींदो कुलफत वधी वेंदी क़यामत जा आसार अची वेंदा। पढ़े लिखे त कराची में कान लॻंदो वेंदी हैदराबाद हथा दहलीअ जा दर बंदि थींदा लंडन में लगूर ते ॻोल्हा घाव कंदा के थरे के बरे के काबल के कंधार मतां लॻो माड़वो अवी सिंध जे आधार सिंधड़ी जॾहिं तॾहिं तो ओभर पासो विणाए। वरी लिखे पर चेत ॿुधो ऐं माड़वो ॿुधायां 15 सन जा पार लॻंदा नारा न हक़ जा भॼी वेंदा हक़दार चङा ॿधंदा पटका कुआ थींदा मुख़्तियार हंज हंज फिटी कंदा कांग वेंदी कमदार वॾाई वेंदी निकिरी निढाई थींदी निर्वार पुट न वेझो पेके धीअ भॼी थींदी मां खाधार संगने 15 सन जा थींदा औरतुनि जे इख़्तियार भाटियुनि भाणजनि खां खसींदियूं ॾींदियूं बेहंद बार आशिक़ अब्दुर्रहीम चई आख़िरत जा इसरार पोइ नाला उन जा निर्वार जंहिंजो थींदो शौक़ शहादत। कोई जेको दरवेश पंहिंजो करामत ते उॾियो ऐं मारू थिए बि उॾियो हुकुम ॾिनई त मारू थिए तूं वञ डिलियार तुंहिंजी जाइ आहे। दरवेश छिकियो मदीने माई हिकिड़ी वेठी औरत कुराड़ी का करामत जी साहब भई खीर बि जुगंदे यार हल बणे अॼु त अब्दुर्रहीम किरोड़ी वञे पियो मदीने चकर ॾेई आयो हिते जी लथो चवण मुंहिंजो राज़ खुली वियो हाणे मदीने न वेंदुसि इहो हिते जो अल्लाह जो वली लिल्लाह लथो ज़िक्र त तमामु अञा बि घणो आहे अञा बि अल्लाह जे वली अल्लाह जो